खबर के सिलसिले के जारी रखते खबर शामिल करी सकरन मां एहसन रज़ा भट्टी की रिपोर्ट मुजिब त लगभग 1.5 महीनो अगु सकरन जो नौजवान राहुल जेको सकरन शहर के मंदिर में गुरु नानक जी तस्वीर के बिरमती करण बाद गुम थियण खां पोइ संदसि लाश लुंडू शाख मां मिलियो जेको अञा ताईं गुजारत पड़ियल आहे। राहुल जे मौत जो कारण कहिड़ो हो जंहिंजे बारे में मुसलसल सवाल हलंदड़ आहिनि। एहतजाज धरना पिणु जारी आहिनि। इन ई सिलसिले में जुमे जे ॾींहुं संदसि बिरादरी जे माण्हुनि औरतनि मर्दनि मुख़्तलिफ़ सियासी तंजीमुनि सां गॾु मुकेश जी अॻुवाणीअ में एहतजाजी रैली कढी वई जेका हैदरी मस्जिद खां शुरू थी मेरापुर खां थींदे काज़ी सरफराज मेमन चौक ते पहुती, जंहिंमें शरीक थींदड़ मोड़ो मीरबा रज़ा सिंधी मोहम्मद बच्चल राशिद मल्ला शुमेला कीरियो अयूब कोसो हुसैन कीरियो सलीम मक्सी अलग अलग ॻाल्हाईंदे चयो त राहुल जे मौत जो कारण मालूम करणु पुलिस जी ज़िम्मेवारी आहे, पर अफ़सोस जो 1.5 महीनो गुज़रण बावजूदि उहो अतो पतो न पियो आहे। हिननि वधीक चयो त हीउ एहतजाज ईंदड़ जुमे जे ॾींहुं बि कयो वेंदो ऐं एहतजाज जो सिलसिलो तेसी ताईं जारी रहंदो जेसी राहुल जे मौत जो कारण या कातिल ज़ाहिर नथा थियनि। आख़िर में राहुल जी वालिदेन ऐं ॿियनि मुतालबो कयो त मंदिर इंतिज़ामिया खे अदालत तहवील वठी खेनि पुछा कई वञे। असीं सम्झूं था त इन्हनि सां राहुल जो मौत ज़ाहिर थी पए।